ॿुधो अथमि 7 साल खां पोइ तूं अॼु वरी पंहिंजे अबाणे ॻोठ मोटी आई आहीं। जे ॻोठ मां तूं हथनि मां हथ छॾाए असांखे सफ़ा अकेलो करे हली वई हुई। तुंहिंजे वरी वापसी ॻोठ अचण जो ॿुधी तोसां गॾु घारियल माज़ी जा उहे प्यार भरिया पल अखियुनि अॻियां ईअं लेटी पिया आहिनि जे थर जूं थकियल हारियाणियूं सॼो ॾींहुं ॿनी जो कमु कार कंदे ॼार जे वण हेठां लेटी पवंदियूं आहिनि। 7 साल खां पोइ तुंहिंजे वापसी जो ॿुधी तुंहिंजे ॻोठ जूं इहे सोड़ियूं गलियूं अखियुनि अॻियां पर पखेड़े बीह रहियूं आहिनि। इहे गलियूं जिन गलियुनि मां तूं पाणीअ जा दिला भरे हिकु जेड़ियुनि सां हुजतूं कंदे पुराणे खूह तां सेटड़ी करे पाणी जा दिला कच्छ ते खणी ॾंदनि हेठां चुनी ॾेई तुंहिंजे हलण वारो हैरान कंदड़ उहो अंदाज़ अॼु बि दिलि जी अलमारी में ईअं संभाले रखियो आहे जे परदेस परणायल धीअ पंहिंजे अमड़ तरफ़ां ॾिनल छलो संभाले रखंदी आहे। असां तोसां गॾु घारियल हर लम्हो अॼु बि तस्वर जे तराज़े में तोरे तोखे यादि कंदे 2 कोसा लुड़क लाड़िया आहिनि। तुंहिंजे छॾे वञण वारो सदमो तोखां 7 साल परे रही असां कीअं वक़्तु गुज़ारियो आहे इहो अची उन ॿार खां पुछी वञ जेको तोॾां शाम सुबुह ख़बरचार वठण मोकिलींदो हुअसि। जेको ॿारड़ो हाणे सफ़ा थुलो मतारो छोकिरो थी चुको आहे जेको अॼु बि जॾहिं किथे ॿकरियुनि जो वलर वारींदे मिलंदो आहे तॾहिं पहिरियों सुवाल इहो ई पुछंदो आहे त तो वारो पिरी वरी वापसि ॻोठ कॾहिं ईंदो। उन ॿारड़े जो इहो पुछियल सुवाल मूंखे माज़ी जे मज़ारनि ते वठी वेंदो आहे। उन ॿारड़े जे सुवाल जो जवाबु आऊं अॼु ॾींहं ताईं ॾेई न आहियां सघियो। सिर्फ़ु एतिरो चवंदो आहियां उन ॿारड़े खे त प्यार पप्पू हूअ हयातीअ मां हली वई आहे। बाक़ी हुन जूं अणगणियूं सारूणियूं अॼु बि रूह लाड़ मां लॾे नथियूं सघनि। अॼु बि हुन जे यादुनि जे सहारे जीवन गुज़रे पियो ऐं गुज़री वेंदो। आख़िर में उहो ॿारड़ो तो लाइ मूं वटि नियापो छॾे वियो आहे त तो वारो पिरी तोखे किथे मिली वञे त उनखे चइजां त तो वाइदो कयो हो जे ॿार सां उनखे हिकिड़ो रुमाल भर्त सां भरे ॾेई वेंदीअ। इहो ॿारड़ो अॼु बि रुमाल जे आसिरे तुंहिंजे घर ॾांहुं अखियूं इंतज़ार में विछायो वेठो आहे। अॼु बि जिते मिले थो त ईअं चवे थो त हुनखे चइजां हिकिड़ो रुमाल सुठो मूंखे भर्त सां भरे टहर टांके ॾे। सच पुछी 7 साल खां पोइ तुंहिंजे वरी वापसि ॻोठ वरण वारी ॻाल्हि तुंहिंजे ॻोठाणी उन औरत बि मूंखे ॿुधाई आहे जे औरत पाण खे हिकु चकर ॻाल्हाईंदे ॾिसी वरितो हो। पाण खे गॾु ॾिसण खां पोइ उन औरत ॿियो कुझु बि कोन कयो हो पर उहा औरत हर हफ़्ते कॾहिं तोखां कॾहिं मूंखां सिर्फ़ु मेट जा पैसा घुरंदी हुई। उहा मेट जी सफ़ा मवालण औरत जेका हाणे मुड़ुस जे मारण सबबु मेट छॾे वई आहे। हाणे इहा औरत मर्द खां लिकी पेप्सी पुड़ियूं खाईंदी आहे सो बि जुमे चंडाणे। बसि उहा औरत अॼु मिली हुई मूंखे तुंहिंजे नाले चयाई उहो वरी वापसि ॻोठ आई आहे। तोखे यादि आहे या विसारे छॾियो अथई। उन मेट जी मवालण औरत मूंखे इहो बि ॿुधायो तुंहिंजूं तहरीरूं टच मोबाइल ते अची वियूं आहिनि। वॾो दर्द लिखी थो शाइर बि थी वियो आहीं। छा उन तुंहिंजी मेट जी मवालण औरत खे मूं चयो हो त हिकु पल बि अञा अहिड़ो न आयो जो हुनखे मूं विसारियो हुजे। भला जंहिंसां रूह जा रिश्ता हुजनि इहो इंसान अखियुनि खां कीअं थो अलोप थी सघे। उहा रग रग में रची वई आहे। ख़बर अथई जेके इंसान दिलि जी दुनिया अंदरि आबाद थी वेंदा आहिनि छा इहे जल्द भला विसरी सघंदा कॾहिं बि न। मूं उन मेट खाईंदड़ मवालण औरत खे इहो बि चयो त आऊं अॼु जेको कुझु जॾो फिॾो लिखां पियो उन जो सबबु सिर्फ़ु हुन जे विछोड़े जो विराग ई आहे जेको मूंखां लिखराए पियो। हाँ ॿकरियुनि जो धराड़ मूंखे कहिड़ी ख़बर कीअं लिखिबो आहे पर सच पुछी हुन जे विछोड़े जे विराग मूंखां लिखरायो आहे। मुंहिंजे हर लिखणी में उहो किथे न किथे ज़रूरु अखियुनि अॻियां अची वेंदी आहे। मुंहिंजे हर तहरीर जी कंहिं न कंहिं सुफ़े ते हुन जूं सारूणियूं मुंहिंजे कलम जे कोरे घड़े मां पलटी पवंदियूं आहिनि। मूं जॾहिं बि का जॾी फिॾी नसरी तहरीर लिखी आहे मुंहिंजे उन गैर मयारी लिखणी में भले खणी ॿियो कुझु बि न हुजे पर सच पुछी तुंहिंजे दर्दनि विछोड़नि जे वॾनि जो ज़िक्र ज़रूरु हूंदो ई हूंदो आहे। तुंहिंजे विछोड़े पुॼाणा तुंहिंजे ॻोठ जो इहो मेघवाड़ मूंखे 1 महीनो अॻु मिलियो हो जेको सिगरेट जाम छिकींदो हो जेको तुंहिंजे घरां तुंहिंजे हथ जी मानी पचायल खणी मूंखे पहचाईंदो हो। सच पुछी इहो सफ़ा पोड़ो थी वियो आहे। उन जूं अखियूं सफ़ा डरा ॾेई वियूं आहिनि। उहो मेघवाड़ हाणे सिगरेट नथो छिके पर हाणे हू भूंगरीअ जा वॾा कश हणी दर्द भरियो धूं हवाउनि हवाले कंदे हिकु थधो शुकारो हणी
खणी वियल वक़्त खे मयारूं ॾींदे ख़ामोश थी वञे थो, पर उन मेघवाड़ जूं वफ़ाऊं भला पाण विसारे सघूं था। 7 साल खां पोइ ॻोठ आई आहीं, जेकॾहिं वक़्तु फ़ुर्सत ॾिए त तोखे ज़रूरु उन झूने मेघवाड़ खां हाल अहिवाल वठिजां। उहो मेघवाड़ पंहिंजे ॾुखियनि ॾींहंनि जो सचो साथी अथई। सचनि दोस्तनि खे विसारण बि बेकार ऐं अहसास फरामोश इंसान जो कमु अथई। जेकॾहिं 7 साल खां पोइ ॻोठ आई बि आहीं त हिकिड़ो कमु ॿियो बि ज़रूरु कजां। इहो मूं त अहसान कजां तुंहिंजे उन सनड़ीअ मासीअ खे अॼु माफ़ु करे छॾिजां। हुन सां अॼु ठा ज़रूरु कजां जे सनड़ीअ मासीअ सां तूं मुंहिंजे करे 7 साल रुठल हुईं। तूं तुंहिंजे मासीअ सां कावड़ी सिर्फ़ु उन जे करे हुई जो हुन तोखे मुंहिंजे नाले कची गार ॾिनी हुई। उन मासीअ खे हाणे महिरबानी करे माफ़ु करे छॾिजां, छो जो हाणे रंजिशूं रखण मां कहिड़ो फ़ाइदो। पाण त वण काठी थी एतिरो त विखरी विया आहियूं जो हाणे गॾु बि नथा थी सघूं। पोइ भला उन्हनि सां रुसण कहिड़े कम जो। तुंहिंजी शादी जे हफ़्ते खां पोइ तुंहिंजी साॻी सनड़ी मासी मूंखे मिली हुई, रोई पई ऐं तुंहिंजे नाले चयईं। मूं निखेटीअ वक़्तु हुनजे मथे ते हथ बि न रखियो हो, हुनखे को गेच न ॻायो हो। हू तुंहिंजे करे मूंसां कावड़ियल हुई, मूंखे घर अचणु न ॾींदी हुई, जेका अॼु 7 सालनि ताईं बि कावड़ियल आहे। तुंहिंजी सनड़ी मासी जी ॻाल्हि ॿुधी लुड़क रोके न सघियसि। घणो कुझु चवणु चाहियमि थे पर चई न सघियसि। सिर्फ़ु एतिरो चयमि, मासी तोखे सभु कुझु माफ़ु आहे। शायदि तुंहिंजी बद दुआ असांजा बुरा हाल करे छॾिया आहिनि। मूं तुंहिंजी मासीअ सां वचन कयो हो त हाणे हूअ जॾहिं बि ॻोठ आई तुंहिंजे पारां पेरनि ते हथ रखी चवंदसि त हाणे तोसां हूअ कावड़ न कंदी। कावड़ कंदी बि हाणे छाजे लाइ, जंहिंजे करे हूअ कावड़ बि हुई। इहो शख़्स अलाए कहिड़े वक़्त जे वारीअ में दफ़न थी चुको आहे, जंहिंजे करे हूअ ॻोठ वारनि सां कावड़ बि हुई। इहो शख़्स उन्हनि माण्हुनि खे बि हाणे मुर्की माफ़ु करे छॾींदो आहे, जिन माण्हुनि हुन सां वॾियूं वेसा घातियूं करण में का कसर न छॾी हुई। बसि आख़िरी ॻाल्हि ॿुध, तूं 7 साल खां पोइ मोटी ॻोठ आई आहीं। पहिरियां पंहिंजी सनड़ी मासी सरचाए वठिजां, उन खां पोइ उन पोढ़े मेघवाड़ खे सिगरेटनि जो पाकेट वठी ॾिजां। तंहिंखां पोइ पंहिंजे कयल वाइदे मुताबिक़ उन थुले मतारे छोकिरे खे हिकिड़ो रुमाल भर्त सां भरे मोकिले ॾे। ऐं हा, तुंहिंजो ॿियो कुझु बि नथो खपे। जेकॾहिं वक़्तु मोहलत ॾे त हिकिड़ो चकर पंहिंजो चहिरो असांखे ॾेखार। इहो चहिरो जेको ॾिसी असां जा सॼनि जा थक हिकु लहजे मंझि लही वेंदा। तुंहिंजो पंहिंजो वफ़ा जानी मूसे पोटो।